मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, शान अम्मी आयशा सिद्दीका, शान अम्मी आयशा सिद्दीका। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो। मुंहिंजी अमड़ मूंखे प्यारी तुंहिंजी इज़त सां घोरियां कुर्सियूं ऐं उहदा बादशाही तो मथां। मुंहिंजी अमड़ मूंखे प्यारी तुंहिंजी इज़त सां घोरियां कुर्सियूं ऐं उहदा बादशाही तो मथां। घोरियां कुर्सियूं ऐं उहदा बादशाही तो मथां। सोन ऐं चांदीअ जूं खाणियूं, सोन ऐं चांदीअ जूं खाणियूं तो मथां सदके कयां। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो। तो जितां पीतो उतां पीतो मोहम्मद मुस्तफा। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। अॼु ताईं उहो रोज़ो उहो हुजरो अम्मी आयशा वारो मुस्तफा साईं आराम। तो जितां पीतो उतां पीतो मोहम्मद मुस्तफा। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। तुंहिंजो घर मिठड़ी अम्मा, तुंहिंजो घर मिठड़ी अम्मा। मां बाग बिश्ती थो मञा। तुंहिंजो घर मिठड़ी अम्मा, मां बाग बिश्ती थो मञा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो। बारड़ो शाहिद बणियो यूसुफ नबीअ जो। अए अम्मा बीबी मरियम जो बि शाहिद बारड़ो आहे अयां। यूसुफ अलैहिस्सलाम खे ज़लीखा तंग कयो। यूसुफ अलैहिस्सलाम भजंदो वियो, दरवाजा खुलंदा विया। ज़लीखा पोयों कढ आहे। पछाड़ी वारे दरवाजे ते ज़लीखा जो हथ यूसुफ जे कुर्ते में पियो, कमीस में पियो। यूसुफ अलैहिस्सलाम दरवाजे खां ॿाहिरि टपी पियो। कमीस जो टुकड़ो फाटी पियो जेको ज़लीखा जे हथ में। पोयों ॿाहिरों अज़ीज़ मिस्र दरवाजे ते दाह करे माई थी चए त हिन सां कहिड़ो तूं मामिलो कंदे जेको तुंहिंजे घर में बुरी नज़र थो करे। चालाकी कई ज़लीखा, चालाकी कई। यूसुफ अलैहिस्सलाम मासूम नबीअ ते इल्ज़ाम हुई। तवज्जो, जॾहिं यूसुफ नबीअ ते इल्ज़ाम थो लॻे, अॻियों बादशाह जंहिंजो नौकर गुलाम थी वियो उहो मालिक अची वियो। हाणे छा करे? यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह ॾे तवज्जो थो करे त मुंहिंजा रब, मुंहिंजो त ॿियो सहारो कोन्हे, तूं आ। अल्लाह ताला चए थो त यूसुफ दिलि घबराए। माण्हू गॾु थी विया, औरतूं गॾु थी वियूं। नंढड़ो ॿार कंहिं औरत जे कच्छ ते पाड़े वारी। अञा यूसुफ जे लाइ को अज़ीज़ मिस्र फ़ैसिलो नथो करे, उहो ॿारड़ो दाह थो करे। ओ अज़ीज़ मिस्र ख़्याल कजो। अज़ीज़ ॾिस नेरे यूसुफ ॾे ॾिस जे यूसुफ जो चोलो अॻियों फाटल आहे त पोइ वाकई यूसुफ चिंबड़ियो आहे। तुंहिंजे घर वारी छॾाइण जी कोशिशि कई, चोलो फाटी पियो अथसि। अॻियों ॾिसजांइ।
पोतो जी घरवारी सच्ची आ, यूसुफ कूड़ो। पर अजीज ॾिस जा जेकॾहिं यूसुफ जो टोलो पोयों फाटल आहे त पोतवारी चिंबड़ी थई हे भॼण जी कोशिश कई थी न पाण बचाए। नंढड़ो ॿार यूसुफ अलैहिस्सलाम जी सफ़ाई जे लाइ अल्लाह ताला उन खे मुक़रर कयो। अजीज मिस्र जा ताक़ निकिरी विया, उन नंढड़े ॾेढे सिधो जेको ॻाल्हाइण जे क़ाबिल कोन्हे। अल्लाह ताला ईअं मासूम नबीअ जी पाक दामनी ज़ाहिर करे ॾेखारी दुनिया में। को वॾो केरु चवे हा त मतां चवनि त इहो पंहिंजो हूंदुसि, रिश्तेदार हूंदुसि, को ॻाल्हि हूंदी नंढड़े बचे खां। होॾे बीबी मरियम साइण ते पाक दामन बीबीअ ते इल्ज़ाम त न लॻो, हक़ीक़त नंढड़ो ॿार खणी थी अचे। पर दाऊं थी करे त काश अॼो के ॾींहं खां अॻु में मां मुअल हुजां हा, रब मुंहिंजो मामिलो मां छा कयां, नंढड़ो बच्चो मां पाक दामन बीबी हाणे नंढड़े ॿार खे खणी करे क़ौम ॾे कीअं वञा। अल्लाह ताला फरमाए थो त मरियम दिलि न घबरा, हली त पओ जॾहिं तोखां पुछनि त पोइ ॿार ॾे इशारो कजां। बीबी साइण ओ उन तवज्जो में अचे थी, दाह था करन क़ौम वारा, या उख्त हारून मा कान अबू किमरा सौई व मा कानत उम्मुक बगिया। हारून जी भेण तोखे छा थियो, तुंहिंजो खानदान त भलो, तो हे बच्चो काॾे वञो, तो शादी त न कई आहे, तूं ही छा मामिलो बणियो आहे। बीबी साइण चए थी मां रोज़े में आहियां, फाशारत इलही उन नंढड़े बच्चे ॾे इशारो थी करे। हो था चवनि त कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबैया, वरी ग़लति कमु, वरी बच्चे ॾे इशारो थी करे, इहो कीअं ॻाल्हाईंदो। अञा ईअं हुननि चयो त उहो नंढड़ो बच्चो ॼायल बच्चो कर खणी थो चवे क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया। ख़बरदार मत मुंहिंजे अमल जे लाइ कुझु चयो अथव, अल्लाह ताला मूंखे नबी बणायो, मूंखे किताब बि ॾिनो। इएं पाक दामन बीबीअ जी अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा खां पाक दामनी बयान कई। वाह अम्मा तुंहिंजो था, वाह अम्मा तुंहिंजो शान। नालायकनि जॾहिं तोते तोहमत लॻाई, तुंहिंजो ॿियो वारस केरु हुयो। महबूब मोहम्मद साईं परेशान, अम्मा तुंहिंजो तवज्जो अल्लाह हरियो त तुंहिंजी पाक दामनी अल्लाह पूरे क़ुर मजीद जी सूरत नाज़िल करे नहीं तुंहिंजी शान। चई बारड़ो शाहिद बणियो यूसुफ नबीअ जो ऐं अम्मा बीबी मरियम जो बि शाहिद बारड़ो आहे अञा। ओ बीबी मरियम जो बि शाहिद बारड़ो आहे अञा, बीबी मरियम जो बि शाहिद बारड़ो आहे अञा। पर अम्मा तुंहिंजो तो शाहिद, पर अम्मा तुंहिंजो तो शाहिद ख़ुद खुदा ताला चवां। पर अम्मा तुंहिंजो तो शाहिद ख़ुद खुदा ताला चवां। ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठां, मां बचो तुंहिंजो सचो लालचूं लोॾे न सघंदियूं मां यकीनन थो चवां। छो त पीतो गैरती अमड़ जो आहे खीर मां, लालचूं लोॾे न सघंदियूं मां यकीनन थो चवां। छो त पीतो गैरती अमड़ जो आहे खीर मां, छो त पीतो गैरती अमड़ जो आहे खीर मां। खीर मिठड़ीअ माउ जो, खीर मिठड़ीअ माउ जो करणो न आहे रायगा। ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठां, मां बचो तुंहिंजो सचो वई तूं मिठी मुंहिंजी अम्मा। ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठां, मां बचो तुंहिंजो सचो। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। जिन मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे उन नबीअ जो प्यार मोमिननि खे पंहिंजे साह खां वधीक नबी उन्हनि खे प्यारो आहे। ऐं उन नबीअ जूं घरवारियूं जेके आहिनि उहे मोमिननि जूं अमड़ियूं। अलाह खे ख़बर ई, अलाह खे ख़बर ई त पोयों को कुतो भौंकंदो, अल्लाह ताला उनजो इंतज़ाम अॻे करे छॾियो। हा ॻाल्हि सिधी साईं। शाइर शेर में चयो छा चई, चई जो रखे तो सां अदावत, जो रखे तो सां अदावत माफ़ कीअं तंहिंखे कयां। जो रखे तो सां अदावत माफ़ कीअं तंहिंखे कयां। तुंहिंजे दुश्मन खे तो मां हर मोड़ ते काफ़िर चवां। जो रखे तो सां अदावत माफ़ कीअं तंहिंखे कयां। तुंहिंजे दुश्मन खे तो मां हर मोड़ ते काफ़िर चवां। तुंहिंजे दुश्मन खे तो मां हर मोड़ ते काफ़िर चवां।